रोज़ीअ जो वादो सभिनी सां आहे, वेले जो वादो सभिनी सां आहे, पेट जो वादो सभिनी सां आहे, नसीब जो वादो सभिनी सां आहे, पर बरकतुनि जो वादो सभिनी सां न आहे। इज़त ऐं कामयाबी जो वादो सभिनी सां न आहे। न्याणियुनि जे नसीबनि जे खुलण जो वादो सभिनी सां न आहे। बच्चन जे मुस्तक़बिल जे हिफ़ाज़त जो वादो सभिनी सां न आहे। हाँ, नसीब जो वादो सभिनी सां, मुक़द्दर जो वादो सभिनी सां, कमाए खाइण जो वादो सभिनी सां, दुकान खोले माल हासिल करण जो वादो सभिनी सां, पोखे फसल खणण जो वादो सभिनी सां आहे। पर उतां मिले जितां वहम न आहे, उतां मिले जितां गुमान न आहे, उतां मिले जितां तसव्वुर न आहे। मुंहिंजा बानो, इहो वादो सभिनी सां न आहे। हा, रोज़ीअ जो वादो सभिनी सां, मञो न मञो मानी मिलंदी, साले थियो ताले थियो मानी मिलंदी, निमाज़ पढ़ो छॾियो मानी मिलंदी, रोज़ा रखो खाओ मानी मिलंदी, ज़कात ॾियो या रोकियो मानी मिलंदी। वमा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला अलाल्लाहि रिज़्क़ुहा। ओ मुंहिंजा बानो, जानवरनि जी बि रोज़ी मुंहिंजे ज़िम्मे आहे। तव्हां त मुंहिंजे ख़लीफ़े आदम जी औलाद आहियो। ऐं कंहिंखे कण ॾियां, कंहिंखे मण ॾियां, कंहिंखे गोश्त ॾियां, कंहिंखे गाहु ॾियां, कंहिंखे मिटी ॾियां, कंहिंखे अन्न ॾियां, हर कंहिंखे ॾियणु मुंहिंजे ज़िम्मे आहे। अला इन नफ़्स लन तमूत हत्ता तस्तकमिल रिज़्क़हा। ओ मुंहिंजा बानो, रोज़ीअ जो वाइदो थो कयां ऐं वाइदो थो कयां, वचन थो कयां तव्हां सां, तेसीं कोन मारींदो साम जेसीं मुक़द्दर जी रोज़ी खाराए खाराए ख़त्म न करियां। रोज़ी ॾींदो साम, मौत खां पहिरीं नसीब ॾींदो साम, मौत खां पहिरीं मुक़द्दर ॾींदो साम। इन रिज़्क़ लयतबउल अब्द कमा यतबहु अजलहु औ कमा क़ाल। ओ बाना, रोज़ीअ जे पोयां न भॼ, मूं त रोज़ी तुंहिंजे पोयां लॻाई आहे। रोज़ी तोखे ईअं ॻोल्हींदी जे मौत तोखे ॻोल्हींदो। मौत खां बचण मुमकिन न आहे त पंहिंजे नसीब खां बचण बि नामुमकिन आहे। नसीब जो वादो आहे, अन नसीब युसीब वलो कान तहतल जबल। ओ बाना, ओ बानी, नसीब जबल हेठां लिकियल हूंदो त जबल हटाए नसीब खे नसीब ताईं नसीब वारे ताईं पहुचाइण मुंहिंजी ज़बान आहे। नसीब जो वादो सभिनी सां, मानीअ जो वादो सभिनी सां, वेले जो पेट जो वादो सभिनी सां, पर इन रोज़ीअ में बरकत जो वादो सभिनी सां न आहे। कामयाबी जो वादो सभिनी सां न आहे। इज़तुनि जो वादो सभिनी सां न आहे। दिल जो करार मिली पवे, इहो वादो सभिनी सां न आहे। अखियुनि जो ठरण मिली पवे, इहो वादो सभिनी सां न आहे। बच्चनि जा भाग नसीब खुली पवनि, इहो वादो सभिनी सां न आहे। बच्चनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ थी वञे, ओ मुंहिंजा बानो, ओ मुंहिंजूं बानियूं, सादा न थियो, इहो वादो सभिनी सां न आहे। मानी ऐं रोज़ीअ जो वादो सभिनी सां आहे, पर बरकतुनि ऐं कामयाबियुनि जो वादो सभिनी सां न आहे। हा, उन लाइ मूं पंहिंजो हिकु उसूल ठाहियो, मूं कानून ठाहियो, मूं हिकु ज़ाबितो जोड़ियो आहे ऐं मुंहिंजे ज़ाबितनि खे, मुंहिंजे उसूलनि खे न केरु मटाए सघे, न केरु मिटाए सघे। ला तब्दील लिकलिमात अल्लाह। मुंहिंजे ठाहियल कानून खे केरु पाणे नथा मटिजनि। ला मुबद्दिल लिकलिमातिही। मुंहिंजे ठाहियल कानूननि खे न केरु मटाए थो सघे, न केरु मिटाए थो सघे, न पाणे मटिजनि था, न पाणे मिटिजनि था। मुंहिंजो ठाहियल क़ाइदो ऐं कानून अटल आहे। उहो छा आहे? मन युतिअल्लाह व रसूलहू फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। ऐं मुंहिंजा बानो ऐं मुंहिंजूं बानियूं, मुंहिंजा ताबेदार थी ॾेखारियो, मुंहिंजे महबूब जे रंग में रंगजी ॾेखारियो। मूंखे पंहिंजे इज़्ज़त जलाल जो कसम आहे, अज़ीम शन कामयाबी तव्हांजे झोलीअ में विझण मुंहिंजी ज़बान आहे। अल्लाह कामयाबी ॿुधाई पंहिंजे हथ में, अल्लाह इज़्ज़त ॿुधाई पंहिंजे हथ में, पर वाइदो छा ते कयो आहे? मन युतिअल्लाह व रसूलहू ते। बाना पंहिंजे मन जी मुरीदी छॾे ॾे, बाना पंहिंजे ख़्वाहिशुनि ते हलणु छॾे ॾे, बाना पंहिंजे दिलि ते हलणु छॾे ॾे, बाना दुनिया जे पोयां हलणु छॾे ॾे। मुंहिंजे हुकुमनि जे धागे में अच, मुंहिंजे हुकुमनि जे ज़ंजीर में जुड़ी वञ, मुंहिंजे हुकुमनि जे लीके में अची वञ, मुंहिंजे हुकुमनि जी ताबेदारीअ में अची वञ। मुंहिंजो चईएदार थी ॾेखार ऐं दुनिया जे पोयां चरियो थी हलणु छॾे ॾे। का तहज़ीब न वण नई, का सकाफ़त न वण नई, का रीत न वण नई, को रवाज न वण नई, को फैशन न वण नई, को दुनिया जो रंग न वण नई। व रसूलहू, जेकॾहिं तोखे रंग वणे त मुंहिंजे महबूब जो रंग वणे। रस्मुनि मां निकिरी मुंहिंजे नबीअ जे रीत ते अच,
रवाजन मां निकरी मुझे नबीअ जे पैरवीअ में अच, फैशनन मां निकरी मुझे नबीअ जे रीत में अच। व रसूलहू कद फाज़ फौज़न अज़ीमा, ओ बाना टे टे मुहरूं हणी तोखे कफ़ील ऐं ज़ामिन बंजी ज़बान थो ॾियां त तुंहिंजी कामयाबी पक्की आहे, तुंहिंजी कामयाबी कतई आहे ऐं कामयाबी बि अज़ीम शान आहे। ऐं मुहरूं आहिनि अल्लाह जे तरफ़ां, कद जी मुहर आहे, फाज़ जी मुहर आहे, फौज़न अज़ीमा जी मुहर आहे। अल्लाह स्टाम्प पेपर ते लिखियो थो ॾे, अल्लाह तहरीर पियो ॾे, अल्लाह ज़बान पियो करे, अल्लाह वाइदा पियो करे, अल्लाह वचन पियो करे, अल्लाह अहद पियो करे। कद फाज़ फौज़न अज़ीमा, छा समझाइण जो अंदाज़ आहे रब्बे ज़ुल जलाल जो। रब तूं हाकिम आहीं, हाकिम त हुकुम हलाईंदा आहिनि। रब तूं हुकुम हलाए छॾी हा, तूं चई छॾी हा ही कानून आहे, हलंदव त जज़ा आहे, छॾींदव त सज़ा आहे। पर कुर्बान वञा रब जे ख़िताबात तां। कुरान में जेको बि रब जो ख़िताब पंहिंजे बाननि ऐं बाननि खे आहे, मुरब्बियाना ख़िताब आहे, मुशफ़िक़ाना ख़िताब आहे, हाकिमाना ख़िताब न आहे, हालांकि हाकिम मुतलक आहे। जब्बाराना ख़िताब न आहे, हालांकि जब्बारे मुतलक आहे, कहारे मुतलक आहे, गालिब आहे। असीं उन जे साम्हूं मग़लूब आहियूं, असीं उन जे साम्हूं महकूम आहियूं, असीं उन जे साम्हूं मजबूर आहियूं, असीं उन जे साम्हूं मामूर आहियूं, असीं उन जे साम्हूं महकूम आहियूं, असीं उन जे साम्हूं अदना आहियूं, हीच आहियूं, हकीर आहियूं, न हुजण जे बराबर आहियूं। मख जी बि का हैसियत आहे, असांजी अल्लाह जे साम्हूं कहिड़ी हैसियत आहे। मच्छर जी बि का हैसियत आहे, मकोड़ीअ जी बि का हैसियत आहे, बाने जी अल्लाह जे साम्हूं कहिड़ी हैसियत आहे। रब तूं पंहिंजे हैसियत मुताबिक़ हुकुम हलाई हा, पर कुर्बान वञा रब तां अल्लाह कीअं थो सम्झाए, अल्लाह कीअं थो सम्झाए। तसलियूं पियो ॾे, दिलदारियूं पियो ॾे, ॾढ पियो ॾे, आथत पियो ॾे, लालचूं पियो ॾे, कसम पियो खणे। कद फाज़ फौज़न अज़ीमा, ओ बाना ॿियनि जे ज़बान ते एतबार करी न करी, मुंहिंजे ज़बान ते एतबार कर। ऐं तोखे टे टे मुहरूं हणी चवां पियो, ऐं टे टे ज़बानूं ॾेई चवां पियो, ऐं टे टे कफ़ालतूं, टे टे ज़मानतूं, टे टे तसलियूं, टे टे आथत ॾेई तोखे चवां पियो, ओ बाना मुंहिंजे ज़बान ते एतबार कर, मुंहिंजो चईदार थी ॾेखार, मुझे महबूब जो फर्मा बरदार थी ॾेखार। पंहिंजे मन जी हमें पंहिंजे मन मुताबिक़ ॾिसणु छॾे ॾे, पंहिंजे मन मुताबिक़ ॿुधणु छॾे ॾे, पंहिंजे दिलि मुताबिक़ चहकणु ऐं चखणु छॾे ॾे, पंहिंजे दिलि मुताबिक़ ॾियणु वठणु छॾे ॾे, पंहिंजे दिलि मुताबिक़ मापणु तोड़णु छॾे ॾे, पंहिंजे दिलि मुताबिक़ सीरत सूरत छॾे ॾे, पंहिंजे नफ़्स मुताबिक़ चाल चलत छॾे ॾे। ओ मुंहिंजी बानी पंहिंजे नफ़्स मुताबिक़ पर्दो पोती छॾे ॾे, पंहिंजे नफ़्स मुताबिक़ पंहिंजो सिंगार ऐं ज़ेबाइश छॾे ॾे, पंहिंजे नफ़्स मुताबिक़ पंहिंजा मुतालबा छॾे ॾे, पंहिंजे नफ़्स मुताबिक़ पंहिंजी घरेलू ज़िंदगी छॾे ॾे। मुंहिंजे हुकुमनि जे ताबे थी ॾेखार, मथे खां पेरनि ताईं ताबेदार थी ॾेखार, नुंहं खां चोटीअ ताईं ताबेदार थी ॾेखार, सुम्हण खां जागण ताईं ताबेदार थी ॾेखार, अक़ीदे खां अख़लाक़ ताईं ताबेदार थी ॾेखार, ॼमण खां मरण ताईं ताबेदार थी ॾेखार। तुंहिंजे ॾिसण में मुंहिंजे ताबेदारीअ जी झलक हुजे, तुंहिंजे ॿुधण में मुंहिंजे फर्मा बरदारीअ जी झलक हुजे, तुंहिंजे गुफ़्तारो किरदार में मुंहिंजे हुकुम बरदारीअ जी झलक हुजे, तुंहिंजे सीरत सूरत में, तुंहिंजे पर्दे ऐं पोतीअ में, तुंहिंजे तॾे ऐं तोरीअ में, तुंहिंजे शादीअ ऐं ग़मीअ में, तुंहिंजे ख़लवत में जलवत में, तुंहिंजे सोच में जज़्बे में, तुंहिंजे पर्दे ऐं पोतीअ में, तुंहिंजे वज़ा क़त में, तुंहिंजे निशस्तो बरख़ास्त में, एसि ताईं तो तुंहिंजे खाधे ऐं पीते में कंहिंजो रंग न ॾिसां ऐं मुंहिंजे महबूब जो रंग ॾिसां, मुंहिंजे महबूब जूं रीतूं ॾिसां, मुंहिंजे महबूब जूं सुन्नतूं ॾिसां, पंहिंजे महबूब जी पैरवी ॾिसां। ओ बाना ॿ ॻाल्हियूं तलब कयूं थमई, सिर्फ़ ॿ ॻाल्हियूं तलब कयूं थमई, मुंहिंजी ताबेदारी, मुंहिंजे महबूब जी पैरोकारी। कद पोइ तुंहिंजे कामयाबी में शक न आहे, फाज़ फेले माज़ी सां तुंहिंजी कामयाबी कतई आहे। फौज़न अज़ीमा, बाना मता ईअं सम्झी का अहिड़ी तहिड़ी कामयाबी मिलंदई, का वियल सियल कामयाबी मिलंदई, का बचियल सचियल कामयाबी मिलंदई, का मामूली अहिड़ी तहिड़ी कामयाबी मिलंदई। मता इहो गुमान करी फौज़न अज़ीमा, अज़ीम रब जे चईअ ते ईंदे त कामयाबी बि अज़ीम शान ॾींदो साईं। छा तसली आहे, छा दिलदारी आहे रब जे तरफ़ां, छा ॾढो आहे रब जे तरफ़ां।
हिन खां वधीक तसल्ली कहिड़ी थींदी जो ख़ालिक पे मखलूक के दिलदारी दे, अल्लाह पे बाने के दिलदारी दे, अल्लाह पे पंहिंजे बानीअ खे आथत दे, तसल्ली दे, उन जी रहमत बाने जे पठ ते ठपकी ठपरी करे पे चवे मुंहिंजा बाना मुंहिंजी बानी मुंहिंजे चईए ते हली ॾेखार, मुंहिंजे महबूब जे चईएदार थी ॾेखार, कद फाज़ फौज़न अज़ीमा, तोखे अज़ीम शान कामयाबियूं न ॾियां त पोइ चइजां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो कामयाबी त इते आहे, दीन में कामयाबी आहे, दीन में कामयाबी आहे, दीन ते हले पियो कामयाब आहे, दीन खे छॾे पियो नाकाम आहे, बंगुलनि में रही नाकाम, माड़िन में वसी नाकाम, उहदन डिगरन ते रही नाकाम, बादशाह तू माने नाकाम, उहदा ऐं डिग्रियूं माने नाकाम आहे, सदारतुन वज़ारतुन या कलमदान संभालींदे नाकाम आहे। जंहिंजे ज़िंदगीअ में दीन आहे कामयाब आहे, जंहिंजे ज़िंदगीअ में दीन न आहे नाकाम आहे। मुझा दोस्तों अज़ीज़ो कामयाबी नाकामी जो मैयार दुनिया ना है, इज्जत ज़िल्लत जो मैयार बंगला माड़ियों ना है, इज्जत ज़िल्लत जो मैयार दीन आहे, दीन आहे, अल्लाह जी रज़ा है। ऐं चवां तो अल्लाह लाइ कहिड़ी ॻाल्हि में राज़ी, अल्लाह त चए मुंहिंजा बाना अचो ऐं ॿुधाई आऊं कहिड़ी ॻाल्हि में राज़ी आहियां। यबन आदम इज़ा उतिअतु रज़ीतु, इज़ा रज़ीतु बारकतु, इज़ा बारकतु फलैसली बरकत फलैसली बरकती निहाया। ओ मुंहिंजा बाना मुंहिंजी बानी हलिया तोखे ॿुधायां आऊं छा में राज़ी आहियां, मुंहिंजो ताबेदार थींदे ऐं तोखां राज़ी आहियां, मुझो फर्मा बरदार थींदे ऐं तोखां राज़ी आहियां, पंहिंजी ज़िंदगी दीन जे ताबे कंदे ऐं तोखां राज़ी आहियां, गुनाह छॾींदे ऐं तोखां राज़ी आहियां। ऐं जॾहिं आऊं राज़ी आहियां त पोइ बरकत ॾींदो आहियां, ऐं जॾहिं आऊं बरकत ॾींदो आहियां त पोइ मुंहिंजे बरकत जी का इंतिहा न आहे। जॾहिं आऊं राज़ी थींदो आहियां कंहिंजे इताअत ते, ऐं उन जे सतनि ॾहनि नसुलनि खे संभालण जो वादो कंदो आहियां। ओ मुंहिंजा बाना मुंहिंजी बानी आज़माए त ॾिस मूं रब ज़ुल जलाल खे, अखियुनि जो ठरण ॾींदो सईं, दिलि जो करार ॾींदो सईं, अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। ओ मुंहिंजा बानो ॿुधो, ओ मुंहिंजूं बानियूं ॿुधो, अचो तव्हांखे ॿुधायां दिलि जो करार किथां मिलंदो आहे, अचो तव्हांखे ॿुधायां दिलि जो सुख ऐं सुकून किथां मिलंदो आहे, अचो ऐं तव्हांखे ॿुधायां किथां अखियूं ठरंदियूं, किथां दिलि जो करार मिलंदो। अल्लाह ॿुधाए कीअं मिलंदो, अल्लाह फरमाए बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। ओ मुंहिंजा बानो, ओ मुंहिंजूं बानियूं, मूंखे यादि रखंदव त सदाईं सुखिया रहंदव, मूंखे विसारींदव त सदाईं ॾुखिया रहंदव, सदाईं मूंखे यादि रखो। रुगो ज़िक्र महल मूंखे यादि न करियो, रुगो निमाज़ महल मूंखे यादि न करियो, रुगो दुआ महल मूंखे यादि न करियो, रुगो पढ़ाइण महल मूंखे यादि न करियो। अला बिज़िक्रिल्लाह। ओ मुंहिंजा बानो मुंहिंजूं बानियूं सदाईं मूंखे यादि रखो, ॾिसंदे ऐं तव्हांखे यादि हुजां, ॿुधंदे ऐं तव्हांखे यादि हुजां, हलंदे चलंदे ऐं तव्हांखे यादि हुजां, सुम्हंदे जागंदे ऐं तव्हांखे यादि हुजां, अमीरी गुरबत में ऐं तव्हांखे यादि हुजां, जवानी पोढ़ाइप में ऐं तव्हांखे यादि हुजां, शादियूं हुजनि ऐं तव्हांखे यादि हुजां, ग़मियूं हुजनि ऐं तव्हांखे यादि हुजां, दुकान ते हुजो ऐं तव्हांखे यादि हुजां, घर में हुजो ऐं तव्हांखे यादि हुजां, माण्हुनि जे विच में हुजो ऐं तव्हांखे यादि हुजां, अकेलाइन में हुजो ऐं तव्हांखे यादि हुजां, वॻा वेस पायो ऐं तव्हांखे यादि हुजां, ॾिसंदे ऐं तव्हांखे यादि हुजां, को आवाज़ ॿुधंदे ऐं तव्हांखे यादि हुजां, ग़र्ज़ कदम कदम ते साह साह ते ऐं तव्हांखे यादि हुजां। ऐं जंहिं मूंखे ईअं यादि रखियो सदाईं सुखियो रहंदो, सदाईं सुखियो रहंदो, उन जे दिलि में करार जो समुंड पियल हूंदो। तत्मइन्नुल क़ुलूब अल्लाह फरमायो, मुंहिंजा बाना दिलि जो करार ॾींदो सईं, दिलि जो सुख सुकून ॾींदो सईं, जेका दुनिया ॻोल्हे पई। बादशाह जंहिं सुकून खे ॻोल्हीनि पिया, ज़मींदार जंहिं सुकून खे ॻोल्हीनि पिया, लखपति करोड़पति जंहिं सुकून खे ॻोल्हीनि पिया। ओ मुंहिंजा बाना इहो सुकून मूं बाज़ारनि में कोन्हे रखियो जेको लखनि ऐं करोड़नि में मिले, इहो सुकून मूं पंहिंजे हथ में रखियो आहे, ॾींदो उनखे आहियां जेको मुंहिंजो ताबेदार थींदो आहे, जेको सदाईं मुंहिंजो ज़ाकिर, जेको सदाईं मुंहिंजो शागिल, जेको सदाईं सालिक थी, जेको सदाईं मुंहिंजो आशिक़ ऐं आरिफ़ ऐं आबिद थी ज़िंदगी गुज़ारे। ऐं उन जे दिलि खे एॾो करार ॾींदो आहियां, एॾो करार ॾींदो आहियां, दर्दनि में वरतल हूंदो आहे, दिलि जो सुकून मिलियल हूंदो आहे, मर्ज़नि जे हूंदे दिलि करार में, दर्दनि जे हूंदे दिलि करार में, कर्ज़नि जे हूंदे दिलि करार में, सूरनि जे हूंदे दिलि करार में।
ओ बाना तोखे बाहि में न उछलायो वेंदो मूंखे पंहिंजे इज़्ज़त जलाल जो कसम दीन ते हूंदे त बाहि जे आड़ाह में बि दिल जो करार ॾियण मूं रब जी तोसां ज़बान आहे आज़माए ॾिस मूं रब जे नुस्खे खे दिल जो करार जेको बाज़ारुनि मां नाहे मिलंदो दिल जो सुख ऐं सुकून जेको लखनि ऐं करोड़नि में कोन्हे मिलंदो इहो ॾींदोसीं दीन ते इहो ॾींदोसीं पंहिंजी यादि ते इहो ॾींदोसीं मुंहिंजे हुक्मनि जी ताबेदारीअ ते इहो ॾींदोसीं मुंहिंजे नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चईदारीअ ते हा पोइ भले अंग अंग वरतल हुजनि दर्दनि सां मर्ज़नि सां कर्ज़नि सां सूरनि सां पर दिल के करार होंदे हजरत अय्यूब अलैहिस्सलाम डिघी बीमारीअ में रहा सालन जा साल बीमार रहा पर जेकर को मैं के मानू पुछस त अय्यूब भला बुधा सेहत वारो बीमार सेहत वारो ज़मानो भलो या बीमारी वारो ज़मानो भलो हजरत अय्यूब रोई पिया जी त तो अजीब सवाल कयो आहे जी त बीमारी जो ज़मानो भलो हो सेहत जो ज़मानो एडो भलो ना है ओ मानू हैरान थी वियो अल्लाह जा नबी बीमारी जो ज़मानो भलो सेहत जो ज़मानो भलो कोने आखिर छो ती त जडे बीमार हुयुस पर दिल जो करार मिलियल हो बीमार हुयुस त अखिन जो ठार मिलियल हुयो बीमार हुयुस त अल्लाह जे इन फैसले ते राज़ी रहो हुयुस अल्लाह जे दिनल ने बीमारी ते राज़ी रहस त पो रोज अर्श ता आसमान ता आवाज इंदी हुई रब जी ए रब मुखा पुछंदो हो कैफ हालुक या अय्यूब ऐ अय्यूब तुंजो कहिड़ो हाल आहे ऐ जी रब जे तरफा रोज मुखा इहो पुछियो वेंदो हो अय्यूब तुंजो कहिड़ो हाल आहे मुझे रग रग में अल्लाह जे मोहब्बत मस्ती जी बिजली जोड़ी वेंदी हुई मुके सब दर्द विसरी वेंदा हुआ मुके सब मर्ज विसरी वेंदा हुआ मुके बीमारन जा सूर विसरी वेंदा हुआ ओ मुजा दोस्तो अजीजो दीन में दिल जो एडो करार आहे अल्लाह जी रज़ा में एडो दिल जो करार आहे दर्दन जे होंदे सुख में मर्जन जे होंदे सुख में ए दुनिया मुआशरे जे तरफा बुरे सलूक जे मुकाबले में दिल जो करार मिलल है हजरत दानियाल अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो वक्त जे जालिम बादशाह उनन के तौहीद जे प्रचार जे सजा में जो त एकड़ो खूह बेआबाद हथ कयो वने उन में बुखायल शींह के उछलायो वने पो उन जे मथा हजरत दानियाल के उछलायो वने जियो बुखायल शींह दानियाल के फाड़े छुयो छुयो करे उन जे आंडा कढी उन के इबरत नांग अंजाम तई पहुंचाए बेआबाद खूह तलाश कयो वियो उन में बुखायल शींह विधो वियो मथा हजरत दानियाल के विधो वियो हजरत दानियाल के जी खूह में उछलायो वियो ए जी हजरत दानियाल उन शींह जे कदमन में वनी किरियो आहे त बिजाए हमले जे बिजाए गजगोड़ जे बिजाए पंहिंजा चंबा ए पंहिंजा दंद ॾेखारण जे ओडी मैली शींह कंद झुकायो आहे हजरत दानियाल जा पैर चटण शुरू करे छड़िया त जेको अल्लाह सां सच्चो हूंदो आहे अल्लाह मखलूक खे पोइ न सां सच्चो करे छॾींदो आहे मन असलह फीमा बैनहु व बैन अल्लाह असलह अल्लाह फीमा बैनहु व बैन खल्किही औ कमा काल ओ मुझे उम्मत जा मर्द औरतो तव्हां अल्लाह सां सच्चा थी ॾेखारियो तव्हां अल्लाह जा ताबेदार थी ॾेखारियो तव्हां अल्लाह जे हुक्मन ते सच्चा थी ॾेखारियो तव्हां अल्लाह सां सच्चा थियो अल्लाह मखलूक के तव्हां जे हक़ में सच्चो करे छॾींदो अल्लाह मखलूक के ओहा मखलूक जंहिंजी आदत छिनणो आहे ओहा मखलूक जंहिंजी आदत फाड़णो आहे ओहा मखलूक जंहिंजी आदत हमलो आहे ओहा मखलूक जंहिंजी आदत शरारत आहे ओहा मखलूक बि तव्हां जे हक़ में ख़ैर जो ज़रियो थी वेंदी बशर्ते तव्हां ताबेदार थी ॾेखारियो तू ताबेदार थींदे सॼी मखलूक तुंहिंजी ताबे आहे ये दुनिया मूं तुंहिंजे लाइ ठाही आहे मुंहिंजा बाना मुंहिंजी बानी पर तोखे दुनिया लाइ नाहे ठहियो हा दुनिया खुलिकत लकुम व अंतुम खुलिकतुम लिल आखिरह ओ मुंहिंजा बानो मुंहिंजो बानियो तव्हां दुनिया लाइ न आहियो दुनिया तव्हां लाइ ठही आहे तव्हां खे मूं रब पंहिंजी ज़ात लाइ ख़लक़ियो आहे तव्हां मुंहिंजा थी ॾेखारियो तव्हां ताबेदार थी ॾेखारियो तव्हां हुकुम बरदार थी ॾेखारियो तव्हां फर्मा बरदार थी ॾेखारियो पोइ ॾिसजो छा सुख ऐं सुकून थो ॾियां हिकिड़ो अल्लाह वारो पंहिंजे घर में आयो ऐं अची पंहिंजे घर वारीअ खे चई अल्लाह जी बानी छा पचायो अथई खारा त उहा अल्लाह जी बानी मुर्की चवण लॻी अल्लाह जा बाना घर में आहे छा जो तोखे पचायां पचाए खारायां अॼु पंहिंजे घर में त फाको आहे अॼु पंहिंजे घर में चुल्ह कान्हे ॿरी जो घर में अटो ई न आहे उन अल्लाह वारे जॾहिं ज़ाल जे वातां ॿुधो त जो घर में फाको आहे जज़्ब जी कैफ़ियत तारी थी वई पंहिंजे घर जे अंगणे में अची नचण लॻो ऐं चवण लॻो ओ घर वारी अॼु त ईद जो ॾींहुं आहे
अज मुझे घर में ओह फाको आयो है जो मदीने जे मीर मोहम्मद मुस्तफ़ा जे घर में इंदो हो। अज मुझे घर में बुखाई है रईनल हिलाल सुम्मल हिलाल सुम्मल हिलाल मां उक़िद नारुन फी बैत आले रसूलिल्लाह। ओ मुझी घरवारी अज ईद है जो मुझो सरताज मदीने जो मीर मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे घर ईंदा हुआ ऐं अची पंहिंजे पंहिंजे अम्मा आयशा खां पुछंदा हुआ आयशा घर में कुछ आहे खाइण लाइ त असांजी माउ आयशा अर्ज़ कंदी हुई अल्लाह जा रसूल जो घर में कुछ कोन्हे अॼु घर में त बुख आहे मूं रोज़ो रखियो आहे। हुज़ूर फरमाईंदा आयशा त मुंहिंजो बि रोज़ो आहे। अॼु मुंहिंजे घर में उहो महिमान आयो आहे जेको हुज़ूर जे घर में ईंदो हो। अॼु मुंहिंजे घर में दांगी कान्हे चढ़ी। ओ अल्लाह जी बंदी अॼु मुंहिंजे घर खे हुज़ूर जे घर सां निस्बत मिली वई आहे। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बुख में दिल जो करार मिलियल उञ में दिल जो करार मिलियल फाकुन में दिल जो करार मिलियल एडो सुकून मिलियल जो इन बुख ते नाज़ पियो करे इन उञ ते नाज़ पियो करे इन गुरबत ते नाज़ पियो करे। इहा हैसियत इहा कैफियत छाते मिली आहे? इहा बंगुलनि माड़ियुनि ते कान मिलंदी आहे। इहा अल्लाह जे इश्क में मिलंदी आहे। इहा अल्लाह जे मोहब्बत में मिलंदी आहे। इहा अल्लाह जे हुक्मनि जी ताबेदारीअ में मिलंदी आहे। इहा नफ्स खे कुहण सां मिलंदी आहे। इहा ख्वाहिशुनि खे बाहि ॾियण सां मिलंदी आहे। इहा अल्लाह जी ताबेदारीअ सां मिलंदी आहे। इहा मदीने जे मीर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चयेदारी ते मिलंदी आहे। मुझा दोस्तों अज़ीज़ो मर्दन में ॾिसो हज़रत बिलाल के रंग जो कारो आहे हसब ना है नसब ना है रंग ना है बूए ना है चमन ना है बाग ना है बहार ना है दुकान ना है तिजारत ना है बकरियों ना हिन रिढूं ना हिन उठ ना हिन घोड़ा ना हिन सवारियों ना हिन मथो बोघाड़ो पेर बोघाड़ा हिकड़ी गोड कुल कायनात हज़रत बिलाल जी इब्तिदा इस्लाम में जैसा जेके बधी पंजो सतर ढकींदो हो गोडन का दुन ताई सतर ढकियल आहे। पुठा बोघाड़ा पेट बोघाड़ो न पुठा है हज़रत बिलाल जी न मुठा है हज़रत बिलाल जी। लेकिन छा इज्जत मानी आहे हज़रत बिलाल या बिलाल इन्नी समेत दफन अलैका फिल जन्नह। ए बिलाल कहिड़ो अमल कंदो आहीं जॾहिं बि जन्नत जो सैर करण वियो आहियां त तुंहिंजे हलण जो आवाज़ पंहिंजे कननि सां ॿुधी आयो आहियां। घणा एकड़ बनी हुई हज़रत बिलाल जी कहिड़ो तिजारत जो नक्शो हो हज़रत बिलाल जो घणा दुकान हुआ हज़रत बिलाल जा घणा बकरियुनि जा वलर हुआ हज़रत बिलाल जा कहिड़ियूं रिझूं चरंदी हुयूं हज़रत बिलाल जूं घणियूं उठनि जूं कतारूं हुयूं हज़रत बिलाल जूं कहिड़ा वॻा हुआ कहिड़ा वेस हुआ कहिड़ा घर हुआ कहिड़ा तड़ हुआ हज़रत बिलाल जा। का ओताक साबित करियो को घर साबित करियो छा दुनियावी इज्जत मिली आहे? अॼु ताईं हज़रत बिलाल रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे मुक़द्दर जी उमर माणे वञी अल्लाह खे प्यारा थिया। अॼु खरबपति मुसलमान जे घर में बि को ॿार पैदा थिए थो आहे त चोॾीअ जे चंड जहिड़ो लेकिन उहो बि हुज़ूर जे इश्क में मस्त थी चवे थो मुंहिंजे चोॾीअ जे चंड जहिड़े बच्चे जो नालो मोहम्मद करीम जे ग़ुलाम बिलाल जे नाले ते रखो त मुंहिंजो बच्चो बिलाल आहे। बिलाल कंहिंजो नालो हो कंहिं चौधरीअ जो नालो कोन्हे कंहिं खान जो नालो कोन्हे कंहिं कुरैशी जो नालो कोन्हे कंहिं हाशमी जो नालो कोन्हे मुंहिंजे नबीअ जे मिट या माइट जो नालो कोन्हे कंहिं अरबी जो नालो कोन्हे कंहिं मक्की जो नालो कोन्हे कंहिं मदनी जो नालो कोन्हे कंहिं सैयद जो नालो कोन्हे कंहिं कुरैशी जो नालो कोन्हे। हज़रत बिलाल कंहिं ताजर जो नालो कोन्हे कंहिं ज़मींदार जो नालो कोन्हे कंहिं सदर वज़ीर जो नालो कोन्हे कंहिं खरबपति करोड़पतिअ जो नालो कोन्हे। हज़रत बिलाल अल्लाह जे बाने ऐं मुहम्मद जे ग़ुलाम जो नालो आहे। ए इज़तूं अल्लाह जे हुक्मनि ते मिलियूं ए इज़तूं दीन ते मिलियूं ए इज़तूं हुज़ूर जे पैरवीअ ते मिलियूं ए दुनिया में इज़तूं मिलियूं। 22 लख मुरब मील ते हुकूमत करण वारो हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु छा उन्हनि जो रोब हो छा उन्हनि जो दबदबो हो छा उन्हनि जो गलगलो हो इंसो जिन्न ते उन्हनि जी हुकूमत हलंदी हुई। लेकिन हज़रत उमर खे जॾहिं ख़बर पवंदी हुई त मुंहिंजे घर जे ॿाहिरां बिलाल मूंसां मिलण आयो आहे वॾनि वॾनि कुरैशन ऐं सरदारनि खे छॾे ॿाहिरि निकिरंदा हुआ बाहूं खोलींदा हुआ अॻिते वधी हज़रत बिलाल खे जफ़ी पाए भाकुर पाईंदा हुआ पेशानीअ ते मिठियूं ऐं चुमियूं ॾेई चवंदा हुआ जा सय्यदुना बिलाल। दुनिया चवे थी उमर असांजो आका आहे पर उमर चवे थो मुंहिंजो आका त बिलाल आहे। इहा इज़त किथां मिली आहे? इहा इज़त कहिड़नि दुकाननि ॾियारी आहे?
यह इज्जत केड़े दिरहम ॾियारी आहे, यह इज्जत केड़े दीनार ॾियारी आहे, यह इज्जत दुनिया जे केड़े जमाल केड़े कमाल ॾियारी आहे। ओ मुंहिंजा दोस्तो जीजो, यह इज्जत दीन ते मिली आहे जे दीन खे छॾे रहिया आहियूं। यह इज्जत अल्लाह जे हुक्मनि ते मिली आहे, जिन अल्लाह जे हुक्मनि खे पाण गैर क़ीमती समझी अल्लाह जे हुक्मनि जा जनाज़ा असांजे ज़िंदगियुनि मां निकिरी विया। असां इहे इज्जतूं मिलियूं आहिनि हुज़ूर जे पैरवीअ ते, जे हुज़ूर जे पैरवीअ जा जनाज़ा असां पंहिंजे अखियुनि मां, असां पंहिंजे कननि मां, असां पंहिंजे सीरत ऐं सूरत मां, असां पंहिंजे उथी ऐं वेठीअ मां, असां पंहिंजे ॾेती ऐं लेतीअ मां, असां पंहिंजे घर ऐं घरस्ती मां, असां पंहिंजे शादी ऐं ग़मियुनि जे तॾे तोरीअ मां, असां पंहिंजे बच्चनि ऐं न्याणियुनि जे परदे पोतीअ मां, जंहिं पाक नबीअ जे पाक तरीक़नि खे कढियो आहे, उन पैरवीअ ते हे इज़तूं मिलियूं। अॼु मुंहिंजे नबीअ जे सुन्नतुनि खे ख़सीस थो सम्झां, हल्को तो समझा। 10 रुपए जी भी का हैसियत आहे, 50-100 जी भी का हैसियत आहे। अज मो मुसलमान वच अल्लाह जे हुक्म जी हैसियत 50 खां भी किरी वई आहे। ओ हुजूर जो सुन्नतूं आसमानन खां कीमती, ज़मीनन खां कीमती, मुझे नबी जे कब्र जी पाक मिट्टी अर्श खां अफजल आहे। यो मसलो मुजमा अलैह आहे, जेको कादी इयाद रहमहुल्लाह पंहिंजे किताब अशिफा में लिखियो आहे त मक्को अफजल आहे या मदीनो। यो त आलिमन जा कोल आहिनि, पर मदीने जी उहा पाक मिट्टी, जे पाक मिट्टी सां मुझे नबी जो जिस्म हींअर चंबड़ियल आहे, वो अर्श खां अफजल आहे। का कायनात में अड़ी जगह काने जेका मुझे नबी जे कब्र खां अफजल हुजे। ओ मिट्टी मुझे नबी जे जिस्म सां चंबड़ी वई आहे, अर्श खां अफजल थी वई आहे। जंहिंजे जिंदगी में मुझे नबी जी पैरवी ईंदी, छा इज्जतूं माणींदी। जे फर्द जे जिंदगी में मुझे नबी जी पैरवी ईंदी, छा इज्जतूं माणींदा। मर्द हुजे औरत हुजे, जंहिंजे पर्दे ऐं पोतीअ में मुझे नबी जा सबक ईंदा, मुझे नबी जो सुन्नतूं ईंदियूं, मुझे नबी जी पैरवी ईंदी, उहा न्याणी छा इज्जतूं माणींदी, छा बरकतूं माणींदी, छा राहतूं माणींदी। ओ मुंहिंजा दोस्तो दीदो, मुझे नबी जूं 4 न्याणियूं हुयूं, 11 घरवारियूं हुयूं। घरवारियुनि में सब खां महबूब घरवारी साइण आयशा, चइनी न्याणियुनि में सब खां महबूब न्याणी साइण ज़हरा है। छा हो अम्मा आयशा वट, केड़ा ज़वर हो आयशा ऐं ज़हरा जा, केड़ो फर्नीचर हो घर में, केड़ी कालीन विछायल हुई, केड़ा घरन ते पर्दा लटकियल हुआ। का चूड़ी साबित करियो, का नथ साबित करियो, का बाही साबित करियो, को फुल्लो साबित करियो, को हीरो साबित करियो, को टिक्को साबित करियो, को पाजेब साबित करियो, को जेवर साबित करियो। केड़ा वगा वेस हुआ आयशा ऐं ज़हरा जा, केड़ा वगा वेस हुआ उम्मे कुलसूम ऐं रुकैया ऐं ज़ैनब जा, केड़ा वगा वेस हुआ हुसैन जी न्याणी सकीना जा, केड़ा जेवर हुआ हैदर कर्रार जी न्याणी सैयदा ज़ैनब जा। ओ हसनैन जी अम्मा ज़हरा जा केड़ा जेवर हुआ, केड़ा वगा हुआ, केड़ा वेस हुआ, केड़ियूं अलमारियूं हुयूं, ऐं केड़ा घर में फर्नीचर हुआ। घर में एतिरो सामान आहे जो उन जी हड़प नथी ठही सघे, उन जी हड़प नथी ठही सघे। सैयदा ज़हरा खां के पुछियो, घर में को हंध विहाणो आहे? त साइण ज़हरा मुर्की फरमायो, हा हिकड़ी घेटे जी खल आहे, इहो ई असांजो विहाणो आहे। ऐं सुबह जो उथंदा आहियूं, इन तई वरी गाह रखी पंहिंजे उठ खे खाराईंदा आहियूं। शाम जो इहो ई छंडे आऊं अली उन ते आराम कंदा आहियूं। उही कंहिंजो घर आहे, साइण ज़हरा जो घर आहे, ओ ख़ातून जन्नत जो घर आहे, हसनैन जी अम्मा जो घर आहे, मुझे नबी जे जिगर जे टुकुर जो घर आहे, जंहिंजो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हा, अला तरदीन या फातिमा अन तकूनी सय्यदत निसाए अहलिल जन्नह। ओ मुझी न्याणी ज़हरा, छा तू ने गाल ते खुश नहीं? जन्नत जे औरतुन जी रानी तू होंदी है, जन्नत जे औरतुन जी शहजादी तू होंदी है, जन्नत जे औरतुन जी मलका ऐं शहजादी तू होंदी है। जन्नत जे औरतुन जी रानी बनियल आहे, लेकिन घर में सवलो हंध ना है, घर में सवलो बिस्तरो ना है, लेकिन इन घर ते फरिश्ता पंहिंजूं इज्जतूं कुर्बान करण लाइ तैयार आहिनि। मुझे प्यारे बाबा कंगण ॾिठो आहे, रुसी वियो आहे। ओॾी महिल इहो कंगण पंहिंजे ख़ादिम जे ज़रिए सां अल्लाह जे राह में सदको कयो आहे। पोइ पंहिंजे बाबा खे पैगाम मोकिलियईं, ओ हसनैन जा नाना, जंहिं शइ तोखे मूंखां रुसायो आहे, उहा शइ मूं घर मां कढी छॾी आहे। साइण ज़हरा जे घर में कंगण हो, मुंहिंजो नबी घर में नाहे आयो। साइण ज़हरा जे घर में बुख आहे, उहा अची मुंहिंजे नबीअ खे चवे थी, अल्लाह जा रसूल फरिश्तनि जे लाइ खाधो नाहे, मानी नाहे, तस्बीह तक़दीस सां ही उन्हनि जो खाधो ऐं मानी आहे। असीं इंसान आहियूं,
औरत आया बीमार पर रहा थी, मुझे घर में को नौकर ना है, मुझे घर में कमासी ना है। बाबा जंड पहलाए हलाए मुझे हथुन में निफू पहजी वयूं, घर जो कम करे करे मुझा कपड़ा मेहरा थी वेंदा आहिनि, कदे रात जो पानी जो पखालूं भरे भरे मुझे कुल्हे ते निशान पहजी वेंदा आहिनि। बाबा बुधो अथम त तो वटि गुलाम आहिनि, को हिकिड़ो गुलाम असांजी नज़र बि थी वञे त मुझे नबीअ पंहिंजे न्याणीअ खे गुलाम नाहे ॾिनो, मुझे नबीअ पंहिंजे न्याणीअ जे गुरबत खे ॾिसी उन ते रहम नाहे कयो, बल्कि फरमायो ज़हरा ॿियो केरु हुजे हा त उनखे ॾेई छॾिया हा, लेकिन तूं मुंहिंजी न्याणी आहीं, क़यामत ताईं अचण वारनि औरतुनि जे लाइ तोखे नमूनो बनाइणो आहे। खपनि त गुलाम ॾेई, खपनि त तोखे अल्लाह जा पाक नाला सेखारे छॾियां, जेके पाक नाला यादि करे अल्लाह खे यादि कंदी अल्लाह तुंहिंजी सभु थक दूर करे छॾींदो। असांजे नबीअ उनखे 33 सेखारियो आहे। फातिमा थकिजी पई त सुम्हण खां पहिरीं 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह, 33 दफ़ा अल्लाह, 33 दफ़ा सुभान अल्लाह, 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह, 34 दफ़ा अल्लाह अकबर पढ़ी सुम्हजां। अल्लाह पाक इन 33 जी बरकत सां तुंहिंजा सभु थक लाहे छॾींदो। ओ मुंहिंजा दोस्तो दीदो, असांजे नबीअ पंहिंजे न्याणीअ खे दुनिया न ॾेई अमाल ॾांहुं रुख करे तोखे मूंखे ॿुधायो आहे अमल सां ज़िंदगी ठहंदी आहे, सबबनि सां ज़िंदगी नाहे ठहंदी, दुनिया सां ज़िंदगी नाहे ठहंदी, आख़िरत सां ज़िंदगी ठहंदी आहे। ए इज़तूं इन्हनि सगोरनि खे दीन सां मिलियूं, ए इज़तूं इन्हनि सगोरनि खे दीन सां मिलियूं। छा इज़त माणी आहे सैयदा ज़हरा, छा इज़त माणी आहे सैयदा ज़हरा। उम्मत जे नाणीअ खे इज़त दीन ते मिली आहे, रुगो हुज़ूर जे कराबत ते नाहे मिली, रुगो हुज़ूर जे माइटीअ ते नाहे मिली। ए इज़तूं पर्दे ते मिलियूं, ए इज़तूं ईमान ते मिलियूं, ए इज़तूं अमल ते मिलियूं, ए इज़तूं गुफ्तार ते किरदार ते मिलियूं, ए इज़तूं इफ़त पाक दामनी हया ए पर्दे ते मिलियूं। जो मुझो साईं बि फरमाए ज़हरा क़यामत जे ॾींहुं जॾहिं पुलसरात लंघण ईंदीअ, अर्श जे हेठां को आवाज़ ॾियण वारो आवाज़ कंदो, या अहलल जमा नकिसू रुऊसकुम इन फातिमत बिन्त तमुर बिन्त मुहम्मद तमुर अलैकुम। ए महशर वारो कंद झुकायो, मुहम्मद करीम जी न्याणी ज़हरा हितां लंघण वारी आहे। इहा इज़त छाते मिली आहे? मैदान महशर जेको दारुल जज़ा आहे, अल्लाह उन घड़ीअ में दारुल जज़ा खे दारुल अमल करार ॾियारींदो। नबियनि जा कंद हेठि थींदा, वलियनि जा कंद हेठि थींदा, अहले महशर जा कंद हेठि थींदा, पोइ मुहम्मद करीम जी न्याणी ज़हरा लंघंदी। इहा इज़त छाते मिली आहे? इहा इज़त पर्दे ते मिली आहे, इहा इज़त हया ते मिली आहे। दुनिया मां वेंदे वेंदे नसीहत कयईं, पंहिंजे बानीअ खे पई चए, हसन जो अबू अली घर में न आहे, जॾहिं अचे त चइजां त ॾींहं जो मरां त मुंहिंजो लाश ॿाहिरि न कजो, खॾ खणी मूंखे घर में ई दफ़न कजाओ, छो जो इहो बि नथी चाहियां त मुहम्मद रसूलुल्लाह जे न्याणीअ जे लाश ते मर्दनि जी नज़र पवे। दुनिया मां वेंदे वेंदे पंहिंजे लाश जो पर्दो कराए वई। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजूं मारूं ऐं भेनरूं, ए इज़तूं दीन ते मिलियूं आहिनि, ए इज़तूं पर्दे ऐं पोतीअ ते मिलियूं आहिनि, ए इज़तूं हया ऐं पाक दामनीअ ते मिलियूं आहिनि, ए उहिदनि ऐं डिग्रियुनि ते न आहिनि मिलियूं, ए माल ऐं दौलतुनि ते न आहिनि मिलियूं, ए बंगलनि ऐं माड़ियुनि ते न आहिनि मिलियूं, ए इज़तूं अल्लाह जी इताअत ते मिलियूं, ए इज़तूं मदीने जे मीर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैरवीअ ते मिलियूं। अॼु बि कामयाबी मिली सघे थी। नबुव्वत जो दर बंद आहे, कामयाबी जो दर खुलियल आहे। नबुव्वत जो दर बंद आहे, इज़त जो दर खुलियल आहे। नबुव्वत जो दर बंद आहे, सुख जो दर खुलियल आहे। नबुव्वत जो दर बंद आहे, नजात जो दर खुलियल आहे। नबुव्वत जो दर बंद आहे, अखियुनि जे ठरण जो, दिल जे करार जो दर खुलियल आहे। ओ नबुव्वत जो दर बंद आहे, असांजे बच्चनि जे मुस्तक़बिल जे हिफ़ाज़त जो दर खुलियल आहे। अॼु आऊं 14 सदीअ जो गयो गुज़रियो मुसलमान जेकॾहिं अज़म कयां त मथे खां पेरनि ताईं अल्लाह जे हुकुमनि ते हलंदुसि, सुम्हण खां जागण ताईं अल्लाह जे हुकुमनि ते हलंदुसि, अक़ीदे खां अख़लाक़ ताईं अल्लाह जे हुकुमनि ते हलंदुसि, ऐं अक़ीदे खां जिहाद ताईं अल्लाह जे हुकुमनि ते हलंदुसि, ॼमण खां मरण ताईं हुज़ूर जे ताबेदारीअ में हलंदुसि। जेकॾहिं आऊं हींअर अज़म करियां ऐं अमलनि पंहिंजे ज़िंदगीअ में इनकलाब पैदा करे अमल में अॻिते कदम वधायां, अॼु बि कामयाबी मुंहिंजा कदम चुमी सघे थी, अॼु बि मूंखे इज़त मिली सघे थी, अॼु बि मूंखे बरकतूं मिली सघनि थियूं, अॼु बि मुंहिंजे न्याणियुनि जा नसीब खुली सघनि था, अॼु बि मुंहिंजे बच्चनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ थी सघे थो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, थोरी हिम्मत जी देर आहे, थोरी दुआ जी देर आहे। हज़रत यूसुफ खे माई ज़ुलेखा कमरे में बंदि कयो, पोइ हज़रत यूसुफ 2 नुस्ख़ा आज़माया।
एक दुआ कई आहे, बी हिम्मत कई आहे। माई ज़ुलेखा दर बंद कया, उन्हनि दरवाज़नि खे बंद करे ताड़ी लगाई आहे, उन्हनि खे ताला चाढ़िया, चाबी पाण वटि महफूज़ कई आहे, वकालत हई तलक, पोइ गुनाह जी दावत ॾिनी आहे। हितां गुनाह जी दावत पई मिले। हज़रत यूसुफ ॿ कम कया, गुनाहनि खां बचण लाइ ॿ कम, नेकिन ते अचण लाइ ॿ कम, फर्ज़न ते वाजिबन ऐं सुन्नतुनि ते अचण लाइ ॿ कम करणा आहिनि, जेके हज़रत यूसुफ माई ज़ुलेखा जे कमरे में कया। हूअ पई चए है तलक, ऐं तुंहिंजी आहियां, तूं मुंहिंजो आहीं, अच तूं मूंसां ईअं कर जीअं मुड़ुसु ज़ाल सां कंदो आहे। लेकिन हज़रत यूसुफ छा चयो? माअज़ अल्लाह। ओॾी महिल ई दुआ सां अल्लाह जी पनाह घुरी आहे। अल्लाह तुंहिंजी पनाह तो घुरां, अल्लाह मूंखे पंहिंजे ज़ात तो को एतबार न आहे, अल्लाह मूंखे पंहिंजे नफ़्स ते को भरवसो न आहे, अल्लाह तुंहिंजी पनाह तो घुरां। तू मुंहिंजो छप्पर आहीं, तू मुंहिंजी छांव आहीं, तू मुंहिंजो सहारो आहीं, तू मुंहिंजो मावा आहीं, तू मुंहिंजो मलजा आहीं। रब तुंहिंजी पनाह तो घुरां। पहिरीं पनाह घुरी आहे, पोइ मुठियूं भीड़े भॼणु शुरू कयो आहे। हज़रत यूसुफ उहो कयो आहे जेको हुननि जे वस में हो, अल्लाह उहो कयो आहे जेको हज़रत यूसुफ जे वस खां ॿाहिरि हो। ताला टुटंदा रहिया, तड़ा कड़ा खुलंदा रहिया, दरवाज़ा खुलंदा रहिया। हज़रत यूसुफ ॿाहिरि पहुची विया। अल्लाह क़यामत ते अचण वारनि माण्हुनि खे फर्ज़न ऐं वाजिबन ऐं सुन्नतुनि ते अचण लाइ ऐं गुनाहनि खां बचण जो नुस्ख़ो ॿुधायो आहे। तव्हां बि गुनाहनि में घिरजी वञो, तव्हां बि नफ़्स जे चाल में अची वञो, तव्हां बि ख़्वाहिशुनि जा कैदी बणिजी वञो, तव्हां बि ईअं कजो जीअं यूसुफ कयो आहे, बची वेंदो। हिकिड़ो त ओॾी महिल ई अल्लाह खां रोई दुआ घुरजाओ, अल्लाह खां पनाह घुरजाओ, ऐं ॿियो मुठियूं भीड़े उन माहौल खे छॾे भॼिजाओ। पोइ सालिहनि जे सुहबत में रही या जान माल वक़्तु खणी ख़ुदा जे राहुनि में फिरी हिन दीन खे सिखजाओ, अल्लाह बेड़ा पार करे छॾींदो। अचो त सभई अज़म करियूं, अल्लाह खां पनाह घुरी ऐं मुठियूं भीड़े भॼी हिन किने माहौल मां थोरी देरि जे लाइ सालिहनि जे सुहबत में रही जान माल वक़्तु खणी ख़ुदा जे राहुनि में निकिरी असीं दीन जा सबक़ सिखंदासीं। अब सिखंदो सभई इंशा अल्लाह। हा, बाक़ी रहियो पंहिंजो माज़ी जेको गुनाहनि सां भरियल ऐं घिरियल ऐं ढकियल। अल्लाह करीम आहे, पंहिंजो वास्तो अहिड़े करीम रब सां आहे, पंहिंजो वास्तो अहिड़े करीम रब सां आहे। पाण सभिनी खे मोटी अहिड़े करीम रब ॾांहुं वञिणो आहे जेको ॼणण वारी माउ खां वधीक ज़्यादा प्यार करण वारो आहे, जेको रुसी रुसी परचण लाइ तयारु आहे। को दुनिया जो रुठल अहिड़ो कोन्हे जेको पाण चए अचु परचा, रुसी बि पाण वियो आहे, पुकारे बि पाण रहियो आहे। इस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा। ओ मुंहिंजा गुनहगार बानो बानियो, अचो अची माफ़ी करो, माफ़ी घुरो। इबकू इल्लम तबकू फतबाको, अची रो मुंहिंजे साम्हूं गुनाहनि खे यादि करे, पर रूअण न अचनव त रूअण जहिड़ी शक्ल ई बनायो। ऐं हिकिड़े जुमिले जो नालो तौबा आहे। का खाटी कान्हे खाइणो, को जबल कोन्हे चढ़णो, हिकिड़ो जुमिलो, ऐं अल्लाह हाणे कोन कंदुसि, मूंखे माफ़ी ॾे। पोइ फर्ज़नि जी क़ज़ा शुरू, हक़नि जी अदा शुरू, गुनाह छॾे नई ज़िंदगी जी इब्तिदा शुरू। ऐं चंद कम करे दुनिया जे रुठलनि खे परचाइण वञे त पटका लहनि पिया, हेॾा रुठल रब खे परचाइण वञे त पटका पवनि पिया। रजा कयो मिन वलदथुम हो, ओ मुंहिंजा बाना हेॾां कर मथो, तुंहिंजे मथे ते आऊं बख़्शिश जो पटको ॿधारायां, ऐं हाणे आऊं तोखे ईअं पाक करण जो ऐलान कयां ॼण त तोखे माउ ई अॼु ॼणियो आहे। ईअं तो अल्लाह पाक करे। सची तौबा ते अब कंदो सभु सची तौबा इंशा अल्लाह। पंहिंजा मथा ढकियूं, पंहिंजे चेहरे ते हुज़ूर जी सुहारी संभालियूं, शर्मिंदा कोन थो करियां, फ़िक्रमंद थो करियां। पहिरीं पाण खे पोइ तव्हांखे पंहिंजा पंचा सदाई भेॾनि खां मथे पंहिंजे इलाइक़े जे सालिहनि आलिमनि जे तरीक़े जो लिबास हुजे। ए 4 कम कयव, चइनी कमनि जे कंदे ई तव्हांखे वर्दी नसीब थी वई मदीने जे मीर मुहम्मद मुस्तफ़ा जी। मथो ढकियल, चेहरे ते मुठ ॾाढ़ी सजियल, पंचा मथे, इलाके जे सालिहन आलिमन जे तरीक़े वारो लिबास, हिन वर्दी पाए छड़ी मदीने जे मीर मुहम्मद मुस्तफ़ा जी। हा, अखिन के पाक रखां, कन्नन के गुनाहन खां बचायां, ज़बान के नरम बोल जो आदि करियां, हथन के ज़ुल्म खां बचाए, खल्के खुदा जी खिदमत जो आदि करे, पंहिंजे पेट में हलाल हुजे, सतर जी हिफाजत हुजे, टंगुन के दीनी कमन में अल्लाह जे राहुन में थकाइण हुजे, पंहिंजे बच्चन के दीन पढ़ाइण हुजे, पंहिंजे अमड़िन भेनरुन के पर्दो पोती सेखारण हुजे, ऐं न्याणिन ऐं बच्चन जे बालिग थींदी उन्हनि जे फर्ज़न उन्हनि जे निकाह कराइण जो इंतज़ाम हुजे। ऐं सभई सबक सालिहन जे सोहबत में सिखूं, अल्लाह जे राहुन में निकिरी सिखूं। अबा कंदो सभई इंशा अल्लाह। मुंहिंजो अमड़ियूं ऐं भेनरूं पर्दे में आहिनि, उन्हनि जे लाइ मुंहिंजे साईं जी सौगात आहे, मुंहिंजे साईं जी मिठाई आहे उम्मत जे न्याणियुनि जे नाले।
ओ मुझे उम्मत जूं न्याणियो 4 कम कंदा हो ऐं मुहम्मद ज़ामिन आहियां जन्नत जा 8 दर तव्हां लाइ खुली वेंदा जंहिंमां वणे दाख़िल थी वञो। नंबर 1 5 वक्त पाबंदीअ सां निमाज़ पढ़िजाओ, रमज़ान जा 3 रोज़ा रखजाओ, मुनस जी इताअत ऐं ख़िदमत करे उन जी दिल खटजाओ। व अहसनत फरजहा ऐं पर्दे में रही पंहिंजी इज़्ज़त बचाए जाओ। 5 वक्त निमाज़, रमज़ान जा सब रोज़ा, मुनस जी इताअत ऐं ख़िदमत ऐं पर्दो ऐं इज़्ज़त जी हिफ़ाज़त। जेका न्याणी 4 कम करे मदीने जो मीर मोहम्मद मुस्तफ़ा ज़ामिनो कफ़ील बणिजी पियो फरमाए फुतिहत लहा अब्वाबुल जन्नत समानिया दख़लत मिन अय्यहा शाद। जन्नत जा 8 दर उन लाइ खुली वेंदा जंहिंमां वणेसि तंहिंमां दाख़िल थी वञे। अल्लाह शल पाण सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अबा आहे नियत सभिनी जी इंशाअल्लाह, कंहिंजी नियत आहे हथ मथे करे अल्लाह ताला क़बूल फरमाए। वाखिर दावाना।